अब असां ॿुधायूं था त असां जेको वाक़ियो थियो घर में घिरी आया हा। असां FR कराई उन्हनि ते, असांजे FR जेको आहे त FR ते न खयनि न कुझु थियो आहे। वरी मुंहिंजे बच्चनि खे धमकियूं पिया ॾियनि, वरी जेको आहे त इहो कयूं बयानु करायुमि। ओॾां ॾियणु वियसि त उहो बि असांखे वापसि करे छॾियो पुलिस असांजो कान पई ॿुधे। जीअं असां सां नाजाइज़ी अॻु में बि कई अथनि, वरी हाणे बि कई अथनि। असां हुयासीं कोन, असां इस्पताल विया हुआसीं। नंढड़े मुंहिंजो जेको आहे उनखे असां दाख़िल करायो। मुंहिंजी धीउ असां ॿई ॼणा ओॾां इस्पताल में हुयासीं। ही ॿई नंढड़ियूं ऐं मुंहिंजी भाणेजी जेका हुई उहा हिकिड़े घर में हुया। पोइ हिननि खे चांहि ॾेई इहो गोरियूं चांहि में मिलाए ॾेई पोइ अगवा करे विया आहिनि। असांजो को बि हक़ कोन थो अचे। उमराणी हिन उहे उमराणियुनि जूं मायूं आयूं हिन ॿ। तव्हां इन मामले जो पहिरियां बि का दरख़्वास्त या का नोट? हा, दरख़्वास्त FR कराईसीं। आयो हिननि सां मिलियल हुयो अलाए छा, ॿुधी पैसा वैसा वठी जेको आहे त उन्हनि खे कुझु बि कोन कयईं। अचे पियो ख़ाली मोटी पियो वञे, उन्हनि खे न खयईं। वरी जेको आहे त दरख़्वास्त पोइ ॾियणु वईसां। मां मुंहिंजे पुटनि खे धमकियूं पिया ॾियनि, मूंखे धमकियूं पिया ॾियनि, असां मारींदासीं, जान जो ख़तरो हो असांखे। वईसां त मुंहिंजो जेको आहे त ॿुधो ई कोन पुलिस वारनि, असांजो बयानु न वरितो, असांजो इंसाफ़ कयो हुयो। जी तव्हां ॾिसी रहियो हेवी डोज़ ॾेई हिननि खे निंड में सुम्हारे हिकिड़ी छोकिरी खे वर्ग लाइ वठी विया आहिनि पाण सां। ऐं वारिस जेके आहिनि उन जी ॻोल्हा लाइ परेशान आहिनि। हिननि छोकिरियुनि खे 2 ॾींहं मुसलसल जिना अस्पताल में इलाजु मुआलजे लाइ छॾियो वियो, जिन खां पोइ हुननि 15 ते कंप्लेन बि कई। 15 आई बि सही जाइ वक़ू ते पहुती, हुननि जाइज़ो वरितो अर्शे जो, लेकिन हींअर ताईं का बि अमली कार्रवाई न थी आहे। ऐं हिननि छोकिरियुनि जो नियाणियुनि जो MLO बि कराए छॾियो आहे हिननि। हींअर बि तव्हां ॾिसी सघो था त नशो हिननि जे अखियुनि में ज़ाहिर आहे। वधीक असां पुछूं था हिन अदिन खां त हिननि सां जेको मामिलो आहे इहो कीअं पेश आयो। जी अदी, जेके तव्हां सां इहो जंहिंखे नशो ॾिनो आहे तव्हांखे, उहो केरु हुया? उमराणी हुया। नालो छा आहे हुननि जो? ऐं हिकिड़ी कुलसरन जी माई हुई ऐं हिकिड़ी नज़ीर जी माई हुई। अच्छा, ॿई ॼणियूं असांजे घर आयूं हुयूं। अच्छा, मुंहिंजी असांजे माना फैमिली सां वेठी, माना मुंहिंजी भाभी सां वेठियूं कचहरी करण, पाण में बरोची ॻाल्हाइनि पियूं। असांखे सम्झ में न पई अचे। असांखे माना चांहि काढ़े ॾिनी आहे, असां चांहि काढ़े सुम्ही आहियूं। असांखे नशो चढ़ी पोइ असांखे का ख़बर कान्हे का। अच्छा जी, तव्हांखे चांहि में नशो ॾिनो अथनि? जी जी अदा, इहे 2 नियाणियूं मौजूदु आहिनि जिन खे नशो ॾेई हिननि बेहोशी जी हालत में छॾे फ़रार थी विया। हिकिड़ी जेका छोकिरी आहे नियाणी, उनखे वठी विया आहिनि पाण सां। वारिस हींअर तमामु परेशान आहिनि ॻोल्हा लाइ। पुलिस जे तरफ़ां का बि अमली कार्रवाई साम्हूं न आई आहे हींअर ताईं। असां SSP साहब खे गुज़ारिश कयूं था त हिन मामले जो जल्द अज़ जल्द नोटिस वठे ऐं अमली कार्रवाई जेको आहे हिननि खे ॾियारी वञे। SHO बिन कासिम खे बि अपील कयूं था त हिन मामले जो नोटिस वठे ऐं जेका बि कार्रवाई आहे उहा जेतिरो जल्दी थी सघे उहा कार्रवाई करे।